खबर शामिल कयूं पिया तंगवाणी खां। शिया इल्मा काउंसिल पाकिस्तान के तरफा मस्जिद अबू तालिब इमाम बारगाह अल हुसैनिया में बैद नमाज जुम्मा यौमुल क़ुद्स के हवाले से रैली। शिया इल्मा काउंसिल के अगवान मौलवी गुलाम जाफर हैदरी, जवार इरफान अली गुजरानी, जवार मोहम्मद आलम बाजकानी, अमीर बख्श नसीरानी, अहमद खान ईसानी, नजमुद्दीन मलक, मुजफ्फर अली बाजकानी ऐं ॿियनि जी अॻुवानीअ में रैली कढी वई। उन मौक़े ते अॻुवाननि ख़िताब कंदे चयो त क़ुरान मजीद में वाज़िह आहे त ए ईमान वारो जेकी अल्लाह ऐं तव्हांजा दुश्मन आहिनि उन्हनि खे कॾहिं बि दोस्त न बणायो ऐं असांजा हुक्मरान यहूदियुनि सां दोस्ती निभाइण लाइ मुसलमाननि खे पंहिंजो गुलाम बणाई वेठा आहिनि। इसराइल ऐं अमेरिका फ़लस्तीन समेत पूरे उम्मत मुसलमान जा खुलियल दुश्मन आहिनि। ही ममालिक फ़लस्तीन ऐं तमामु इस्लामी मुल्कनि में मुसलमाननि जो क़त्लेआम करे रहिया आहिनि ऐं मुक़दस धरती फ़लस्तीन ते कब्ज़ो ॼमायूं वेठा आहिनि ऐं हिकु ॾींहुं उन ज़ुल्म जबर ऐं बरबत जो ख़ात्मो थींदो, फ़लस्तीन आज़ादु थींदो ऐं पूरी दुनिया ते मुसलमाननि जी हुक्मरानी थींदी। उन मौक़े ते मुज़ाहिरीन इसराइल ऐं अमेरिका के ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। रिपोर्ट कराए मुख्तियार अली बलोच, बे न्यूज़ तंगवाणी।